मलीर जे सिंधी वसंदनि में पीअण जे साफ़ पानी, तालीम, सिहत, रोज़गार समेत कहिड़ा मसइला आहिनि? अचो त मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आवाम सां ॻाल्हि ॿोल करियूं। दरख़्वास्तूं भी ॾिनियूंसीं, माज़रत भी कईसीं कि खुदारा असांजे बच्चनि खे त सभ खां वधीक हिन वक़्तु जेकी इब्राहिम हैदरी खे तकलीफ़ आहे इन मां उहो इहा ई आहे त मंशात फ़रोश गली गली में घर घर जे अॻियां मंशात खपाइनि था। असांजा नौजवान नस्ल बिल्कुलु तबाह थी चुकी आहे। पाणी त 400 साल खां वठी पाणी जो मसइलो आहे, गटर जो मसइलो आहे, सेवरेज जो मसइलो आहे, रोडनि जो मसइलो आहे। अॼु बि तव्हां ॾिसी सघो था ही जेके रोड आहिनि एतिरा घटि बनील आहिनि कि जेको ॿ गाॾियूं अचनि थियूं फसी रहनि थियूं। पोइ इहा परेशानी आहे गाॾियुनि जी, रोडनि जी, हर चीज़ जी परेशानी आहे। मसला मसाइल अहिड़ा आहिनि। इब्राहिम हैदरी जे हवाले सां आउं सम्झां थो पाणी जो इशू जाम आहे। एतिरो आहे कि ऐं भले विज़िट कयो था, तव्हां विज़िट कयो, तव्हां वञी सघो था वाटर पंप ते। जेतिरी बि आबादी आहे उन सभिनी जूं टैंकियूं जेको आहे न वाटर पंप ते आहिनि, ठीकु आहे। की उन टैंकी में घणो फेल थिए थो, अचे थो परियां खां पाणी, हिते घणो सप्लाई कनि था, तव्हांखे सॼो डिटेल मिली वेंदो। उमर कॉलोनी वारो मेन रोड जेको आहे उहो सॼो डैमेज थो पए, सॼो बारिश जी वजह सां। पर आउं सम्झां थो 15-16 साल थिया आहिनि उन रोड ते कहिड़ी मरम्मत ई कोन थी आहे। रोड जो इहा हाल आहे कि 3-4 साल थी वञनि त रोड नथो थिए। जॾहिं बरसाति थिए थी पोइ हुते गप थी वञे थो कि वटाण जो बि रस्तो नथो हुजे। हीअ मथां जो रोड अचे पियो, हितां खां पाणी, हिते साम्हूं वारे जो पाणी, हिते जो पाणी सभु हिते तैलाब थी वञे थो। पोइ गंदगी, मच्छर वच्छर अहिड़ा ॿीहर बि माण्हू नथो सही सघे, अहिड़ो हाल थी वञे थो हिते। बाक़ी गप अहिड़ो थी वञे त कि बरसाति ख़तम भी थी वञे, पोइ महीनो पाणी जो सूरत हुजे थी, पाणी ईअं रखियलु हुजे थो। केतिरो पुराणी आबादी आहे हीअ उस्ताद हिते आहे 80-90 साल जा हिते थी विया आहिनि। असां बसि इहा हुकूमत जे मथे, हुकूमत जा ऑर्डर पास थींदो, टेंडर पास थींदो, पोइ कमु थींदो। अगरि पास थी बि वञे त पोइ हुते रोड नथो थिए, तयारु थिए। जॾहिं रोड अगरि ग़लती सां तयारु बि थी वञे, पोइ हिनखे मैनुअल यादि अची वञे, तो मैनुअल ठाहिणो आहे, पोइ पाणी जी लाइनूं ठाहिणी आहिनि, उहो रोड जी तबाही थी वञे। इब्राहिम हैदरी जो इलाइक़ो आहे साईं, हिते पाणी बारिश पवंदी आहे त असां हिते तरंदा आहियूं ॿेड़ियुनि में। माना जीअं ॿेड़ी में माण्हू तरनि ईअं तरंदा आहियूं हिते गाॾियुनि में, वॾो पाणी बीह वेंदो आहे। रोड ठहे कोन थो, हिनखे तक़रीबन 7-8 साल थी विया आहिनि, ठहंदो आहे वरी उहो टुटी वेंदा आहिनि। ज़िले मलीर जे जिते जेतिरियूं बि सिंधी वसंदियूं आहिनि, ख़ुशूसन सिंधी वसंदियूं जेतिरियूं बि आहिनि, उहे सदियुनि खां वठी हिन वक़्त ताईं सिर्फ़ु कागज़ी कारवाइनि में त मुकमल आहिनि, पर को बि इलाइक़े में कमकार कोन्हे थियलु। रोड, रस्ता ऐं या गलियूं, सेवरेज, पीअण जो पाणी, को बि इलाइक़े में कंहिं बि सिंधी वसंदीअ खे मुयसरु न आहे। हाणे चऊं था इब्राहिम हैदरी खां वठी असां ज़िले मलीर जो हिकिड़ो तमामु वॾी वसंदी आहे। इब्राहिम हैदरी तमामु हिकिड़ी वॾी आबादी वारो इलाइक़ो आहे। इब्राहिम हैदरीअ में पीअण जो पाणी कोन्हे को, गटर खुलिया पिया आहिनि, तव्हां वेंदो एतिरी बदबू आहे, बदबूदार इलाइक़ो आहे। उहो पाणीअ में जेको पीअण जो माण्हू साफ़ु पाणी पीअनि था, उहो बि बदबूदार पाणी आहे। उतां खां वठी रेड़ी ॻोठ खोड़ी बेस खालनि खोड़ इन इलाइक़ो, गगर फाटक वठो, दरसाणो छनो वठो, गडाफ टाउन जा इलाइक़ा वठो, इन या काठोड़ जा इलाइक़ा वठो, काठोड़ जे पुल खे वठो, जेके बि रोड रस्ता आहिनि या इलाइक़ा आहिनि उहे सभु खंडर लॻा पिया आहिनि। बारिश जे बाद जेको तबाही आई आहे उन जो त को ॻणप करे ई नथा सघूं कि जेका रोड, जेका रस्ता महीनों पहिरीं ठहियलु हुआ, उन्ही खे बारिश सॼे रस्ते खे, सॼे रोडे खे जेको आहे तबाह करे वई आहे। जेका कचिरे जा ढेर हुया उहो सभु जेको आहे आबादियुनि में, घरनि में माण्हुनि जे पिया हुआ। ही जहिड़ी जॻह ते मां बीठा आहियूं, ही कच्छी पाड़ो आहे। कच्छी पाड़े जा बारिश जी ॿिन्ही वेव्स में, ॿिन्ही लहरनि में तक़रीबन जेको आहे तक़रीबन 300-350 घर ज़ेरे आब हुया ऐं कमर जे बराबरि 4-4 फुट 5-5 फुट पाणी अंदरि ठहियलु हो, रुकियो पियो हो बारिश में। असां पाण वॉलंटियर्स पंहिंजी मदद पाण वञी उन जा पाणी कढियासीं। को सरकारी मशीनरी, को नुमाइंदो, कंहिंजी तरफ़ से को मदद कोन आई हुई। तो बारिश इलाही तबाही मचाई आहे ऐं हीअ आउं सम्झां थो कुदरती आफ़त न आहे, हीअ इंतज़ामी नाअहली आहे। जॾहिं इंफ्रास्ट्रक्चर ठाहिनि था, जॾहिं कच्ची आबादी खे आबाद करण लाइ करे प्रोजेक्ट्स बनाइनि था, त उन ताणे ॾिसनि नथा कि जिते 20-20 फुट जो नालो छॾणु खपे उते हू 3 फुट 4 फुट जो नालो छॾीनि था। कैमरामैन मंज़ूर नूनानी सां गॾु वहीद मिराज सियाल, मलीर, कराची।